हाँ मां भी सिंधी आया, हाँ मां भी सिंधी आया जेके मानीअ लाइन में बीठा आहिनि उहे चवनि हिन पासे मुंहुं करे भई हथ मथे करे चओ हाँ मां भी सिंधी आया। आयो लाल सभई चओ। हाणे हिन मां असांखे हिकु सीख मिले थी कि असांखे एकता करणी आहे। असांखे एकता 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 पाण में विढ़ण छॾे ॾियूं। संस्थाऊं जेतिरी मर्ज़ी ठाहियूं, जे रोज़ नई संस्थाऊं ठहनि, पर एकता ज़रूरी आहे पाण में। ऐं पंहिंजे झूलण खे न विसारियो, जिते मर्ज़ी वञो। हो चओ जीअं चई न पंज वारी चओ जय, हिन करे अॻिते घटि में घटि जॾहिं पाण सां गॾिजूं त जय झूलेलाल चऊं। चवंदासीं कि न हिकिड़ो हिते जेके वेठा आहियूं उहे त सभई हिकु वारी पाण में हथ मथे करे चवनि, हथ मथे करे चओ कि जॾहिं पाण में गॾिजंदासीं त छा चवंदासीं। इहो हिन पिक्चर जो जेको मक़सदु इहो वॾो आहे कि पंहिंजे झूलण खे एकता में शक्ति आहे, भक्तीअ में शक्ति आहे। त विश्वास रखो झूलण ते ऐं त तव्हांजा सभु कम पूरा थींदा। हींअर उहो चालीहो अचण वारो आहे 16 जुलाई खां, घणा 20-25 ॾींहं रहिजी विया। त बसि उन जा 40 ॾींहं तव्हां उनजी भक्ति कयो। मां तव्हांखे दिलि सां थो चवां ऐं मां आज़माए ॾिठो आहे कि तव्हां उनजी भक्ति कयो, तव्हांजा सभु कम ज़रूरु पूरा थींदा, ज़रूरु पूरा थींदा। मां तव्हांखे हिकु इहा दिलि सां थो चवां, पंहिंजो एक्सपीरियंस सां थो चवां इहा ॻाल्हि। त इहो मैसेज प्लीज़ मानी में थोरो हिन पासे ध्यानु ॾियो साईं। प्लेटूं व्लेटूं सभु मिली वेंदियूं तव्हांखे, मानी सभिनी खे मिलंदी, चिंता न कयो, चिंता न कयो, मानी सभिनी खे मिलंदी। पर थोरो हिन मां हाणे मां रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजे प्रेसिडेंट ऐं डॉक्टर नीलम मनशा रमाणीअ खे मंच ते अचनि, ऐं जेके असांजा अॼु जा प्रोड्यूसर